मुझे भेण तू हर भरू पई थी डप कर छा जलाए थी दीदी ये तुझे सामू मां वेठो आया बाबा वेठो है कोई छा जो डप बाबा तू ही समझाए न चरिए मुझे तो का गाल न थी समझी कोई भी मुखे डप तो लगी अदा बाबा खोड़ समझायो आहे ऐं मु पाण में पाण के खोड़ सारा दिलासा देना है तो कुछ कोने ये सब कुछ वहां आहे पर बाबा अदा मुझे पैर का के छक्यो मुझे खट के के लुडायो मुखे बुधायो बाबा ये भी थी सके तो बता छोकरन मां कहे तो के ड्रे जाड़ा की कोशिश कई हुजे बाबा मु पाण पेरे इए ही समझो हुयो पर पोए मां अध अखियूं खुलियूं रखियूं ऐं सभिनी ते नजर रखी ऐं हुन वक्त ओचितो का शय आई जे हरकत करण शुरू करे ॾिनी अदा मुखे बुधायो तो केर हुयो हां केर हुयो बाबा बुधायो भला वे सावण बकरे वे यार सावण फकीरा मेरी का दुआ गुरु खैर जी तको खैर थी का छोकरी की शफा मिले मेरी हाँ शफा त दातार ॾींदो आहे उहो ई शफा ॾियण वारो आहे असां सभु उन जा गेझो आहियूं उहो ई जेकॾहिं करम करे त सॼे जहान खे शफा ॾेई छॾे ऐं असां फ़क़ीर दुआ था कयूं इंशाअल्लाह ताला रब करीम हिन न्याणीअ खे ख़ुशि करे आमीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब करीम भलाई करण वारो बेनियाज़ बादशाह तू ही शफा ॾियण वारो आहे तोखो ई शफा घुरंदासीं हिन न्याणीअ खे तू ही शफा अता कर मेहरबानी करे मोहतरमा ता मकसद जी गाल जी तरफ अचो मुखे कॉल छो कई अथ मां खुश हो जा या अपसेट तहां जो इन सा केड़ो ताल्लुक आहे चंद्रो की मां समझी सगां थी तहां जो खानदान वडे हादसे खां गुजरियो आहे मुखे भी इनी गाल जो दुख आहे पर चंद्रो की तू सख्त लफ्जन सा तो मुसा पेश न अच रुखसार बीबी मुंहिंजो छोल दुखन जे टाडन सां भरियल आहे ऐं माण्हू ॿिए खे उहो ई ॾेई सघे थो जेको हुन जे छोल में मौजूद हुजे वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।